ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहा आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे 24 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो हो त भगवान करदम रखेश्वर जे घर में कपिल देव मुनि जो अवतार धारण कनि था ऐं देवताऊं कपिल देव मुनि जे मथां फुलनि जूं वर्खा कनि था ऐं अप्सराऊं नाच गाना करे भगवान जो स्वागत कनि थियूं। तंहिं खां पोइ करदम रखेश्वर भगवान जी स्तुति कनि था ऐं उन खां पोइ ब्रह्मा जी ऐं ॿिया सभु देवताऊं अचनि था। ब्रह्मा जी करदम रखेश्वर खे चवनि था त तव्हां पंहिंजी कन्याउनि जी शादी रखेश्वरनि सां कयो। पोइ करदम रखेश्वर ब्रह्मा जी जी आज्ञा मूजिब पंहिंजी कन्याउनि जी शादी रखेश्वरनि सां कई। सभई चयो जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे 24 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं, जंहिंमें पाण ॾिसंदासीं त कहिड़ी कन्या जी शादी कहिड़े रखेश्वर सां थी। करदम रखेश्वर कला नाले छोकिरीअ जी शादी ब्रीच रखेश्वर सां कई। अनुसुईया जी शादी उत्तरमन सां, श्रद्धा जी शादी अंगरा रखेश्वर सां, हुब जी शादी प्लस्त सां, गतीअ जी शादी प्ले रखेश्वर सां, जोगीअ जी शादी कृत रखेश्वर सां, ख्यात छोकिरीअ जी शादी भर्ग रखेश्वर सां, अरुंधतीअ जी शादी विशिष्ट रखेश्वर सां ऐं शांत जी शादी अथर्वन रखेश्वर सां कई। ऐं सभु यज्ञ जी क्रिया अथर्वेद जे मुआफ़िक थी ऐं विहांउ करे सभु रखेश्वर पंहिंजे पंहिंजी स्त्रियुनि समेत करदम रखेश्वर जी खां आशीर्वाद वठी ख़ुशीअ सां पंहिंजे पंहिंजे घर हलिया विया। ब्रह्मा जी ऐं सनकादिक रखेश्वर बि कपिल देव मुनीअ खे प्रणाम करे हलिया विया। करदम रखेश्वर पंहिंजी छोकिरियुनि खे जुदा करे कपिल देव मुनि खे चयो त हे महाप्रभु, दुनिया में जीव बार बार पैदा थियण ऐं मरण में फाथल रही मुक्त थियण जी इच्छा नथो रखे ऐं घणनि ई क़िस्मनि जा दुख ॾिसी अदर में दुख ॾियण वारे कमनि खे बि नथो छॾे। उन जो कहिड़ो सबबु आहे? ऐं मां ही तव्हां खां पुछण थो चाहियां त कहिड़ी तजवीज़ सां ही मन जो माया जे मोह, कुल परिवार ऐं संसारी सुख में फासी ख़राब थो थिए, सो हिन माया रूपी ॼार खां छुटी नथो सघे। ही ॻाल्हि करदम जीअ जी ॿुधी कपिल देव मुनि चयो त हे रखेश्वर, तुंहिंजी मुराद पूरी थी। यानी जॾहिं आदमी दुनिया में पैदा थिए थो तॾहिं मथसि 3 फर्ज़ यानी देवरन, रखरन, पितरन थियनि था। कपिल देव मुनि करदम रखेश्वर खे चवनि था त तो यज्ञ करे देवरन ऐं वेद परी रखरन ऐं औलाद पैदा करे पितरन कयो। हाणे हरि भजन करण तुंहिंजे वास्ते तमामु चङी ॻाल्हि आहे। जे तूं पंहिंजो मन दुनिया खां अलॻि करण थो चाहीं त दर्जे बे दर्जे साधना करण सां संसार जी प्रीत छुटी वेंदी। तूं हिन बदन खे कूड़ो ॼाण, जहिड़ी तरह पाणीअ में बदबू उथंदी आहे ऐं उन में मिटी, पाणी, आग, हवा ऐं आकाश काई बि शइ नथी थिए। अहिड़ी तरह हिन बदन खे नासूंत सम्झी उन जी वॾाई न कर, छाकाणि त प्राण निकिरण खां पोइ ही बदन कंहिं बि कम जो नथो रहे। उन करे हिन बदन सां मोहबत करणु न घुरिजे। मोहबत उन चीज़ सां करणु घुरिजे जा हमेशा क़ाइमु रहे, कॾहिं बि नास न थिए, जंहिं जे प्रकाश सां हिन बदन में हलण ॿुधण, ॻाल्हाइण, ॾिसण, खाइण पीअण वग़ैरह जी सुमर्थी आहे। उन परमात्मा जे अंश आत्मा जो ध्यानु कर। इहो चमत्कार सभिनी जीवन जे बदन में मौजूद समझी कंहिं चीज़ सां दिलि न लॻा। मुंहिंजे प्रकाश खे हर रोज़ पंहिंजे बदन में ध्यानु धरे ॾिस, तॾहिं तुंहिंजो चित शुद्ध थी वेंदो। हे पिता,
संसारी जीव सभु ज्ञान विसारे पंहिंजे बदन दौलत ऐं कुटुंब ते मगरूर थी विया आहिनि ऐं उन करे मूं धर्म ऐं ज्ञान ज़ाहिर करण वास्ते ही अवतार वरितो आहे। हे रखेश्वर, काम, क्रोध, लोभ, मोह, मद मस्ती 6 दुश्मन आहिनि जेके आदमीअ जे बदन में रही सभिनी संसारी जीवन खे बुलाए ख़राब कंदा आहिनि। उन्हनि जे नशे में आदमी अंधो थी अधर्म कंदो आहे जेको उन्हनि जे वस न थी बल्कि उन्हनि खे पंहिंजे वस रखे थो। सो उन आदमीअ जो जीवन मुक्त समझणु घुरिजे। जेसिताईं आदमी पंहिंजो बदन, स्त्री, औलाद ऐं कुटुंब खे पंहिंजो ॼाणंदो आहे तेसिताईं उनखे मौत ऐं ॿिए सभु कंहिं आफ़त खां डपु आहे। ऐं जॾहिं उनखे मुंहिंजे हुकुम सां ज्ञान मिलंदो आहे तॾहिं हू काल वग़ैरह सभिनी खां बेडपो रहंदो आहे। एतिरी कथा ॿुधाए मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, करदम जी ही ज्ञान ॿुधी पंहिंजो मन अलॻि करे कपिल देव मुनि खे वेनती कई त हे महाराज, चयो त मां जंगल में वञी तव्हांजे चरणनि जो ध्यानु करियां जो हिते रहण सां मुंहिंजो मन संसारी मोह में फाथल रहंदो। तव्हां पंहिंजी माता खे बि ज्ञान ॿुधाए भवसागर पार उतारे छॾींदा। ही ॻाल्हि ॿुधी कपिल देव मुनि चयो त ए पिता, तव्हीं जंगल में वञी मुंहिंजे स्वरूप जो ध्यानु करियो ऐं उन्हनि साधु ऐं महात्माउनि जी संगत करियो जिन वटि हमेशा मुंहिंजी कथा कीर्तन ऐं सुमरन थींदो हुजे ऐं उन सत्संग ऐं मुंहिंजे ध्यान जे प्रताप सां वरी अव्हां जो मन संसारी माया ॾांहुं न डोरंदो। सभई चवो जय श्री कृष्णा। श्रीमद भागवत महापुराण साहिब 3 स्कंद 24 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 25 करदम जीअ जो जंगल में वञण ऐं परमेश्वर जे ध्यान में पंहिंजो तन त्याग करण। मैत्री रखेश्वर चयो त ए विदुर जी, इहा ॻाल्हि कपिल देव मुनि जी ॿुधी करदम रखेश्वर उनखे दंडवत प्रणाम ऐं परिक्रमा करे जंगल में हलियो वियो ऐं देवहूति खे चयाईं त तोखे जंहिं ॻाल्हि जो सिनसो थिए सा ॻाल्हि कपिल देव जीअ खां पुछिजे। इहा ॻाल्हि ॿुधी देवहूति करदम रखेश्वर जे चरणनि ते किरी हथ जोड़े चयो त हे स्वामी, अव्हां मूंखे कपिल देव मुनीअ खे सौंपे ॾिनो, तंहिं करे मां हलण खां लाचार आहियां। करदम जी जंगल में वञी नारायण जी जे ध्यान ऐं तप में लॻो ऐं सभिनी जीवन ऐं संसारी शयुनि में परमेश्वर जो प्रकाश हिकु बराबरि समझी योग अभ्यास सां पंहिंजो तन त्याग कयो। उन जे वञण करे देवहूति खे ॾाढो ॾुख थियो, पर ब्रह्मा जी जे ॻाल्हि यादि करे ज्ञान दृष्टिअ सां चित खे धीरज ॾिनाई ऐं कपिल देव मुनि जे साम्हूं हथ जोड़े चयाईं त मूं देवताउनि खां ॿुधो हो त अव्हां पाण आदि पुरुष भगवान थी हिन संसार रूपी वण खे जो माया ऐं मोह जे फलनि सां भरियल आहे उनखे काटण वारा आहियो। हाणे मूंखे राजसी चाहना कोन्हे, उन करे मूंखे पंहिंजी शरण में ॼाणी कृपा करे अहिड़ो ज्ञान सेखारियो जंहिंजे करे मुंहिंजी अज्ञानता नाश थी वञे जो अज्ञान अंधेरे वांगुरु आहे। यानी जहिड़ी तरह आदमी अंधेरे में वाट भुलिजी ठोकर लॻण सां खॾ में किरी चोट खाईंदो आहे, तहिड़ी ही तरह अज्ञानी आदमी संसारी माया मोह में वेड़जी ख़राब थो थिए, पर ज्ञान जे ॾिए रखण वारो आदमी चङी तरह पंहिंजे मतलब जी जाइ ते पहुचे थो, यानी भवसागर पार लंघे वञे थो ऐं काम, क्रोध, लोभ, मोह ऐं अहंकार जी खॾ में नथो किरे। उन करे मुंहिंजी मर्ज़ी आहे त अवीं श्रेष्ठ पैदा थियण जी हक़ीक़त ऐं जहिड़ी तरह प्रकाश परमात्मा पुरुष जो सभिनी जीवन जे तन में रहंदो आहे कृपा करे वर्णन करियो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे 25 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।